हैदराबाद में वेन ड्राइवरनि पारां एहतिजाज कंदे वेनू हलाइण जो मुतालबो कयो वियो आहे। हैदराबाद खां सजावल समेत मुख़्तलिफ़ रूटनि ते हलंदड़ वेननि जे ड्राइवरनि पारां वेनू काए हुसड़ी मोड़ वटि टंडो मोहम्मद खान रोड ते बीहारे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते ड्राइवरनि ऐं क्लीनरनि ईद मोहम्मद पठान, अली मुराद बिरोही, अमीर बख्श ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त लॉकडाउन खे 25 ॾींहं गुज़री चुका आहिनि। गाॾियूं न हलण करे ड्राइवरनि ऐं क्लीनरनि जा बच्चा बुखूं काटे रहिया आहिनि। इहो आहे 25 ॾींहं लॉकडाउन थियो आहे। 25 ॾींहं खां घर वेठा आहियूं, बेरोज़गार ड्राइवर, दिहाड़ी वारा, 500 कमाइण वारा। हाणे 25 ॾींहं थिया, न राशन न का शइ कोन्हे। हाणे वञूं केॾां? न को राशन थो मिले, न का शइ, केॾां वञूं? डेली 500 कमाइण वारा हाणे परेशान थिया आहियूं। या रोजगार खोलन या तो राशन पहुँचाएं, निकलो तरीको करन। यार हमारा पास तो 25 दिन हुआ हम घर पे बैठे हुए, गाड़ियाँ बंद है, कंडक्टर ड्राइवर भूखे मर रहे, बच्चे हमारा भूखे मर रहे। इतना नहीं है कि खाए, किधर जाए, क्या करे? गाड़ियाँ सारे बंद है, स्टाफ सारा, कंडक्टर ख्वार है, ड्राइवर ख्वार है, बच्चे दर बदर है। गर्मी इतना नहीं है कि खाए, कोई मदद क्या नहीं कर रहा है। ड्राइवर चयो तो बुख खां बचण ऐं रोज़ी कमाइण लाइ गाॾियूं घरनि खां ॿाहिरि कढूं था त पुलिस मारे थी ऐं गाॾियूं चालान कयूं वञनि थियूं, जंहिं करे संदन बच्चा बुखुनि ते वेठल आहिनि। मुराद अली शाह के अपील था करियूं, इहो लॉकडाउन भला ख़त्म करे या ख़त्म न तो करे। इन्हनि खे को राशन, को पैसा हींअर चवनि पिया 12-12 हज़ार मिलनि पिया, के न पिया मिलनि। सब रुली 200 रुपया 300 रुपया रक्षा करे यार, हू पैसा भी इन्हनि वटि ख़त्म थिया आहिनि। हींअर बेरोज़गार करे घरनि खां निकिरी अची रोड ते वेठा आहिनि, मजबूर थी वेठा आहिनि। 25 ॾींहंनि में अॼु ताईं केर भी इन्हनि जो पुछा करण कोन आयो आहे त तव्हांजी घरनि जा छा हाल आहिनि, तव्हांजा बच्चनि जा छा हाल आहिनि। इन्हनि जा बच्चा, तव्हां यकीन कयो, अॼु बुख मरण जहिड़ा अची विया आहिनि। पर अॼु ताईं इन्हनि जे कंहिं बि पुछा कोन कई आहे त बाबा तव्हां वटि को मानी, को टुकड़ो को आहे या न। ही का ॿिए शइ जे लाइ कोन था रोइनि, ॿिए कंहिं शइ जे लाइ एहतिजाज कोन था करनि। सिर्फ़ु इन ॻाल्हि जे लाइ फ़क़ति एहतिजाज था करनि, असांखे ॿिनि वक़्तनि जी न त घटि में घटि हिकिड़े वक़्त जी त मानी ॾियो। एहतियात कंदड़ हुकूमत खां मुतालबो कयो त गाॾियूं हलाइण ॾिनियूं वञनि या वरी हिकु वेले जी मानी फराहम कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।